आम चूंडुनि लाइ नामज़दगी काग़ज़ जमा कराइण जो सिलसिलो शुरू। आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी, सैयद मुराद अली शाह, लियाकत जतोई, रफ़ीक जमाली, सैयद जलाल महमूद शाह, सैयद ज़ैन शाह, मलिक असद सिकंदर, याम खान शोरे, ज़ियाल अंजार, मसरूर जतोई, धारे जा भाइरनि, राजा खान महर, सोहेल अनवर सियाल ऐं ॿियनि फार्म जमा कराए छॾिया। इलेक्शन कमीशन तरफ़ां समूरनि पार्टियुनि खे लेवल प्लेइंग फील्ड फराहम करण जो हुकुम। आम चूंडुनि लाइ ज़ाब्ते इख़्लाक़ भी जारी। चूंड मुहिम दौरान नज़रे पाकिस्तान ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी इजाज़त न हूंदी। सदर, वज़ीर आज़म ऐं वज़ीरनि जी सियासी सरगर्मियुनि में हिसो वठण ते पाबंदी। तर्जुमान जो चुनाव आईनी कानून तहत समूरनि डिप्टी कमिश्नरनि खे अणधुरियो रहण घुरिजे। आम चूंडुनि में देर सां सियासी छिकताण ऐं सियासी माहौल अदम इस्तेकाम जो शिकार थी सघे थो। आम चूंडुनि जो शेड्यूल अचण खां पोइ चूंड अमल ऐं जमहूरियत खे पटड़ी तां लाहे नथो सघिजे। तकबंदियुनि जो मामिलो ॾिठो त कारकुननि ऐं वोटनि जा हक़ मुतासिर थींदा। आम चूंडुनि लाइ घड़ीअ जो कांटो अॻिते वधी रहियो आहे। सुप्रीम कोर्ट तकबंदियुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द करण जो फ़ैसिलो जारी करे छॾियो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ चयो आहे त कानून तोड़ींदड़नि खे नतीजो बि भोगणो पवंदो। पीटीआई चेयरमैन खे शाही हुकुम तहत आज़ादु नथो करे सघिजे। एहतजाज जो हक़ हर को चाहे थो, पर को बि रवैनि ते ॻाल्हाइण लाइ तयारु नाहे। 9 मई ते हसास हंधनि खे बाहियूं ॾिनियूं वयूं। रियासती इदारनि ते हमिलो हर मुल्क में ॾोह हूंदो आहे। रियासती मामला कानून ऐं आइन तहत हलंदा आहिनि। आईने कानून ते एतिराज़ आहे त चूंडियल नुमाइंदा कानून साज़ी ज़रिए तब्दील करे सघनि था। मुल्क में कंहिं सियासी क़यादत जे मशहूरु थियण जे खेसि को बि एतिराज़ नाहे। जेकॾहिं को मक़बूल लीडर सां रहणु चाहे थो त संदसि हक़ आहे। मुआशिरे जे मुख़्तलिफ़ तबक़नि में टकराव न थियणु घुरिजे। जमहूरियत मुख़्तलिफ़ मरहला तइ करे अॻिते वधी रही आहे। मुल्की मुस्तक़बिल रोशन आहे। आम चूंडूं 8 फ़रवरी ते ई थींदियूं।